सिंध नर्सिंग अलायंस जे सॾ ते नवाबशाह PMU अस्पताल जे नर्सिस मेल ऐं फीमेल पारां 8 ॾींहं बि पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ PMC अस्पताल जे नर्सिंग हॉस्टल जे गेट साम्हूं बुख हड़ताल जारी रखी। उन मौके ते बुख हड़ताल में शरीक मुज़ाहिरीन सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे एहतजाज खे 8 ॾींहं आहे पर को बि बालातर ऑफिसर असां वटि न हिते आयो आहे न कराची प्रेस क्लब ताईं आयो आहे। असांजा जेके जाइज़ मुतालबात आहिनि उहे अञा ताईं पूरा न थिया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त असांजो मुतालबा मञियो वञनि महिरबानी करे, ऐं जे न त असांजी सॼी सिंध जेकी आहे उन में पूरियूं हॉस्पिटल्स पैरालाइज़ कंदासीं। जेके एमरजेंसी कवर ॾिनो पियो वञे उहो बि असां बंदि कराए छॾींदासीं। मुतालबो असांजो इहो आहे त असांजो जेको सर्विस स्ट्रक्चर आहे ऐं असां कमीशन जे थ्रू 16 में अपॉइंटमेंट था थियूं, रिटायर भी 16 में था थियूं। ये असांजा जायज़ मुतालबात आहिनि। KPK में मिले तो 20th ग्रेड ताईं, वो सूबा सरहद में बलोचिस्तान जो पसमंदा सूबा उन में भी मिले तो, पंजाब में मिले तो। हिकिड़ो मुल्क ब कानून असां सां चो। 8 दिन हो गए, हम 8 दिन से मुतालबा कर रहे हैं, अभी तक कोई एक्शन नहीं लिया जा रहा। हमारा मुतालबा ये है कि जैसे KPK में और पंजाब में सबको स्टेबन मिल रही है या उनकी सैलरी इंक्रीज़ की गई है, इसी तरह जो है सिंध में हमें भी उतनी हमारी स्टेबन भी इंक्रीज़ की जाए और जो सीनियर स्टाफ है उनको भी उतनी सैलरी दी जाए और जल्द जल्द हमारे जो है ना मुतालबात पूरे किए जाएँ। स्टेपन बढ़ाएं और हमारे ग्रेड आगे बढ़ाएं। 16 ग्रेड पे सारे मतलब रिटायर होकर जा रहे हैं, लेकिन इनको एहसास नहीं। आज 8वां दिन है, गर्मी में खड़े हैं, कुछ तो 8वां दिन है यहाँ पर, और कराची में तो काफ़ी दिन हो गए। इंसान थोड़ा बहुत एहसास करे। ये अंधेरी तो है यहाँ पर सिंध में। अपील की नोटिफिकेशन स्टेपन हमारी बड़े नोटिफिकेशन जारी करें। मुतालबा खोड़ सारा सब खां पहिरियों त स्ट्रक्चर असांजो बहाल कोन थो थिए। सेकेंड वन असांजा जेका हेल्थ प्रोफेशनल अलाउंस अॼु 8 ॾींहं थिया आहिनि मुसलसल असां जिदोजहद, पर केर बि को बि नुमाइंदो अॼु ताईं असां वटि न हली आयो, न ई असांजी का ॻाल्हि केरु ॿुधे थो। उन जे लाइ जेसि ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न थींदा असां पंहिंजी इहा स्ट्रगल जारी रखंदासीं ऐं धरणो ख़तमु न कंदासीं। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकिली, सिंध TV न्यूज़ नवाबशाह।